माजिद साहब, अव्हां खां बि सम्झणु चाहींदासीं। ॻाल्हि उहा ई आहे त ही अचानक सां तब्दीली कीअं आई, छाकाणि त अॻु में असां ॾिसंदासीं त कंहिंजी ज़मानत थींदी त वरी को नओं केस थी वेंदो, या को पुराणो केस कढियो वेंदो, उन में उनखे अंदरि रखण जी कोशिशि कई वेंदी। एतिरे ते बि पाण मंज़र ॾिठा, ख़ासि तौर ते 9 मई वाक़े जा केस, त माण्हू आज़ादु थी जेल जे दर ते पुॼंदा हुआ त उते अॻु में हिकिड़ी वैन बीठी हूंदी, वरी उन में खणी वरी हलिया वेंदा हुआ जेल में। पर बुशरा बीबी साहिबा जी ज़मानत बि थी वई, प्रोसिक्यूटर चयो त असां जांच कई बि कोन्हे, जांच जी ज़रूरत बि कोन्हे, ऐं उहो अॼु आज़ादु बि थी वई, गुलपाशी थी वई, ऐं उहा बनी गाला रवानी थी वई। सो हिकिड़े पासे 26 आईनी तरमीम जो मंज़ूरु थियणु, ॿिए पासे बुशरा बीबी जो घर रवानो थियणु। अव्हां कीअं था ॾिसो हिनखे? महिरबानी नसीर साईं। हे त तव्हां प्रोसिक्यूटर जी ॻाल्हि कई। प्रोसिक्यूटर जो मतिलबु ई हूंदो आहे त सरकारी वकील। जेको सरकारी वकील आहे त माना हुनखे सरकार ई को मैसेज ॾिनो हूंदो, माना सरकार जी पॉलिसी में का तब्दीली आई आहे। ऐं उहा तब्दीली कीअं आई आहे, इहे इन जा डिफरेंट जेके आहिनि से उहे रीज़न्स थी सघनि था। हिकु त मुल्क में जेका ही आइनी बेंच आहे जेका जुड़ी आहे, ऐं जेका आइनी जेका हिकिड़ी अमेंडमेंट आई आहे, उन खे ज़ाहिर आहे हू पंहिंजे ऑब्जेक्टिव अचीव करण में सम्झनि था त कामयाबु आहिनि। उन खे थोरो मतिलबु नॉर्मल सी करण जी हिकिड़ी कोशिशि बि थी सघे थी। ॿी जी तव्हां चयो त इमरान ख़ान जो मुतालबो बि रहियो आहे, जी मूं बि पढ़ियो आहे त हुन हमेशह चयो आहे त घटि में घटि मुंहिंजी मिसिस खे तव्हां रिलीज़ कयो। हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदो हलां त मूंखे मुसलसल मुसलसल आउं ॿुधंदो आहियां राना सनाउल्ला खे। हमेशह हिन हुकूमत में जॾहिं हुनजी बि हुकूमत हुई, हिन मुसलसल इंस्पायर कयो आहे मूंखे। ही जॾहिं बि ॻाल्हि कंदो आहे त ही ईअं चवंदो आहे त उहे ॿिया ॻाल्हि कोन कंदा आहिनि, माना अनलाइक अदर्स। माना हू चवंदो आहे त औरतुनि खे जेको आहे सो ईअं सियासत में जेको आहे सो उनखे नज़र न थियणु घुरिजे, सियासत जे करे उन्हनि खे विक्टिमाइज़ न करणु घुरिजे। पर उहो ईअं बि राणा चवंदो आहे सनावला त खे पीपुल्स जेसीं पार्टी ताईं मां नेकाली राना छो मिली? अव्हांखे बैकग्राउंड जी बि ख़बर हूंदी, ऐं जेका मूंखे ख़बर ज़बान आहे, मूंखे इस्तेमालु ख़बर उहो आहे, कंदा मूंखे रहिया ख़बर आहिनि। आहे। जी जी जी, मां हाणे थो चवां न, अॻे जी। कॾहिं न। ऐं हाणे बि हुन चयो, हाणे बि हुन चयो त पॉलिटिकल स्टेबिलिटी खां सवाइ जेका आहे सा का बि स्टेबिलिटी न ईंदी। त हू ॾाढो माना इम्प्रेसिव लॻनि था पंहिंजे हाणोके टीवी टॉक्स में। ॿी ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे हुकूमत चाहींदी हूंदी त कुझु न कुझु जेको आहे सो सिग्नल ॾिजे त असां जेके आहियूं से हुकूमत करण था चाहियूं, ऐं तव्हां जेके आहे सो शोर शराब न करियो। पर हिकिड़ी कंस्पायरेसी थ्योरी इहा बि हले पई त जेका जंहिंजे मां इशारो करणु चाहियां थो उहा इहा आहे त थी सघे थो त जेका पंहिंजी बीबी आहे या बुशरा बीबी, इन खे हुकूमत इस्तेमालु बि करे सघे थी। ऐं हुकूमत ज़ाहिर आहे जॾहिं ॿाहिरि हूंदी त तव्हां ख़बर हूंदी त अॼुकल्ह ॿुधाइनि पिया त बाबा जेके व्हाट्सअप जा मैसेज जीअं शेयर थींदा आहिनि ऐं यकदमि ख़बर पइजी वेंदी आहे छा थियो, उहे मैसेज रिकॉर्ड पिया थियनि। तो थी सघे थो हीअ रिलीज़ थिए ऐं फ्रस्ट्रेशन में के मैसेज करे या का अहिड़ी ॻाल्हि करे, उहो बि ऑब्ज़र्व थी सघंदा ऐं हुनखे इस्तेमालु बि करे सघंदा अगेंस्ट इमरान ख़ान। सो इहे कंस्पायरेसी थियरियूं आहिनि, आई डोंट बिलीव, बट अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं। ॾिसूं इहे 2-3 ॾींहंनि में क्लियर थी वेंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हुननि खे आज़ादु कयो अथनि, उन ते आई मस्ट एप्रिशिएट द गवर्नमेंट। औरतुनि खे बिल्कुलु जेको आहे सो कंहिं बि औरत खे जेका बानी घरेलू पीटीआई आहे जूं ॿ या भेणियूं बि इवन हींअर सियासत जेल में में आहे। आहिनि, पोइ उन्हनि जो बि हक़ थिए जी थो। जी उन्हनि बिल्कुलु। कहिड़ो ॾोहो हो? उन्हनि उन्हनि जो हक़ एहतिजाज थिए थो, करणु उन्हनि खे आयूं त हुयूं। पहिरीं आज़ादु करणु खपे। उहे त ए पॉलिटिकल आहिनि। हे अञा जी मुंहिंजो दोस्त चए पियो त हिन जो हिकिड़ो किरदारु हो, पर उन्हनि जो त मूं ए सच पॉलिटिकल किरदारु कोन ॾिठो आहे जेसीं ताईं इमरान ख़ान जो दौरु हुयो। यकीनन भेण त हर कंहिंजी भेण हूंदी आहे, सो उन हवाले सां उहे रोड ते बीठियूं आहिनि, उन्हनि खे बि आज़ादु करणु खपे। ऐं जेकॾहिं हुकूमत हुनजी मिसिस खे आज़ादु कयो आहे त मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजी नज़र में इहो हिकिड़ो सुठो स्टेप बि आहे।